अवाखे आगाही ॾींदालू अहम ख़बर है। अमेरिका में प्रॉपर्टी बाबत केस में अगूणो सदर आसिफ अली ज़रदारी इस्लामाबाद के एहतसाब अदालत में पेश थियो। बिल्कुल नाज़रीन, अदालत आसिफ अली ज़रदारी की गिरफ़्तारी का अॻु 5 लाख रुपयनि एवज़ उबूरी ज़मानत मंज़ूर कर वरिती आहे। आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त असां इहो सभु कुझु पहिरियां ई ॾिसी चुका आहियूं। जस्टिस क़यूम ऐं सैफ रहमान के केस में भी इहो ई थियो हो। आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त मरियम नवाज़ धीअरनि वांगुरु आहे। मरियम नवाज़ जी दरख़्वास्त बाबति का बि ॻाल्हि न कंदुसि। इमरान ख़ान खे आणींदड़ हाणे एतिराफ़ करे रहिया आहिनि त उन्हनि खां ग़लती थी वई आहे। उहे इन ग़लती खां कीअं ठीकु कंदा उहो अलाह खे बहितर ख़बर आहे। अवाखे अपडेट कंदालू अहम ख़बर है। अदालत आसिफ अली ज़रदारी की गिरफ़्तारी का अॻु 5 लाख रुपयनि एवज़ उबूरी ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। मरियम नवाज़ धीअरनि वांगुरु आहे। मरियम नवाज़ की दरख़्वास्त बाबति का ॻाल्हि न कंदुसि। आसिफ अली ज़रदारी चवण है इमरान ख़ान के आणींदड़ हाणे एतिराफ़ करे रहिया आहिनि त उन्हनि खां ग़लती थी वई। आगाह कयूं पिया। अमेरिका में प्रॉपर्टी बाबति केस में अगूणो सदर आसिफ अली ज़रदारी इस्लामाबाद जी एहतसाब अदालत में पेश थियो आहे। अदालत आसिफ अली ज़रदारी की गिरफ़्तारी खां अॻु 5 लाख रुपयनि एवज़ उबूरी ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। तफ़सील मालूम कंदासीं। इस्लामाबाद में ब्यूरो चीफ कुर्बान बलोच खान जी। कुर्बान आगाही ॾिजो जी। कुर्बान अपडेट कजो जी। अमेरिका में प्रॉपर्टी केस में अगूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी एहतसाब अदालत गिरफ़्तारी खां अॻु में ज़मानत मंज़ूर कई है। 5 लाख रुपयनि के एवज़ मुचलकनि के एवज़ इहा ज़मानत अॼु एहतसाब अदालत मंज़ूर कई है। अगूणो सदर आसिफ अली ज़रदारी एहतसाब अदालत में पेश थियो। उते उन मीडिया सां मुख़्तसर ॻाल्हि ॿोल भी कई है। अगूणे सदर जो चवणु हुयो त राना शमीम जो जेको इंकशाफ कयो आहे या जेको उनजो बयान हल्की साम्हूं आयो आहे, अॻु में भी अहिड़ा मामला साम्हूं ईंदा रहिया आहिनि। जस्टिस कयूम जो मिसाल असांजे साम्हूं आहे। सैफ रहमान जो मिसाल असांजे साम्हूं आहे। हीउ मामिलो जेको मरियम नवाज़ जो आहे उहा मरियम नवाज़ मुंहिंजी धीअनि वांगुरु आहे। पर इन मामले ते मां ॻाल्हाईंदुसि कोन छो त इहो मामिलो अदालत में आहे। पर इहे मामला पाकिस्तान जे अदालती निज़ाम में ईंदा रहिया आहिनि। अॻु में बि अहिड़ा इंकशाफ थींदा रहिया आहिनि। तंहिं करे इहा का नई ॻाल्हि कोन्हे। जी ठीक है। कुर्बान, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।